तहफ़्फ़ुज़ आईन पाकिस्तान GDA, PTI, JUI, SUP, अवामी तहरीक, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे सॾ ते पूरे मुल्क जियां सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में शटर बंद हड़ताल कई वई। शटर बंद ऐं फीथा रोक हड़ताल ठारूशाह, तेंगवाणी, कंदकोट, मोरो, मोया, खानवाण, नसीराबाद, नवाबशाह, नौशेरो फ़िरोज़, सन, बांदी, नौकोट, मीरपुर ख़ास, हैदराबाद, नवाब वली मोहम्मद, अहमदपुर, मेहड़, ख़ैरपुर नातनशाह, जामशोरो, कोटड़ी, टंडोजाम समेत ॿियनि इलाइक़नि में थी। हड़ताल बाद मुख़्तलिफ़ सियासी पार्टियुनि जे अॻुवाणनि चयो त गुज़िरियल साल 8 फरवरी ते अवाम जो मैंडेट चोरी कयो वियो। इमरान ख़ान लाइ अवाम जुनूनी आहे। मुल्क में बदअमनी वधी रही आहे जॾहिं त मुल्क सियासी ऐं मुआशी बहरान में हली रहियो आहे। सियासी मुख़ालिफ़नि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं कयूं थियूं वञनि। मुल्क में असल जमहूरियत जी बहाली करणु, इमरान ख़ान जी रिहाई समेत मुल्क जे सियासी क़ैदियुनि खे आज़ादु कयो वञे।